बिशाह पंजवी मुहर्रम हराम शहादत हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जे सिलसिले में हर साल जा हिन साल बि अंजुमन ग़ुलामान अहल बैत बिशाह क़दीमी मातमी जुलूस उलंदो पिण शाही करबला मां हाय बीमार हाय सज्जा जी सदाउनि सां बरामद कयो वियो, जेको सैयद फैज़ अब्बास जे इमाम बारगाह मौला करबला जे पिण टंडो आदम रोड तंबूरा चौक दरगाह चाढ़ी दरगाह भिटाई जे सहन मां वापसी उलंदो पिण में क़याम थियो, जंहिंमें ताबूत सेजूं जुलजनाऊं अलम पाक बरामद कया विया। जॾहिं त मातमी जुलूस में हज़ारनि जी तादाद अज़ादारन मोमिनन से नाज़ानी नोहा ख़्वानी ज़ंजीर मातम तलवार चाकू गुर्ज़न जो मातम करे बीमार करबला जी शहादत के पुरसो ॾिनो वियो। अंजुमन ग़ुलामान अहल बैत बिशाह मातमी जुलूस जे सालार भिटाई सादात सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद नादी अली करबलाई, सैयद जरार शाह लतीफ़ी जिन अगवाणीअ में बरामद कयो वियो। मातमी जुलूस में विख विख ते थधे मिठे पाणी जी सबील जा स्टॉल लॻाया विया। वक़फ़े सां न्याज़े हुसैन पिणु तक़सीम कयो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम SSP मटियारी सैयद अली असगर शाह SHO भिचा जावेद हयात पवन तरफ़ां सख़्त कया विया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।